वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन से आगाज में खबर वासा शिरपी पिया कासिमत मां नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿिन औरतूं ऐं नौजवान क़तल अवांखे ख़बरी पिया। हाकिम अलीमर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि। नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿ औरतूं क़तल थियूं आहिनि। अवांखे ख़बरियूं पिया। हाकिम अलीमर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि। नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿिन औरतुनि ऐं हिकु नौजवान क़तल अवांखे ख़बरियूं पिया। हाकिम अलीमहर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि। कासिमत नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿ औरतूं क़तल थियूं आहिनि। नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿ औरतूं ऐं नौजवान क़तल थियूं आहिनि। हाकिम अलीमर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि। नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿ औरतूं क़तल थियूं आहिनि। हाकिम अलीमहर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि। नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿ औरतूं क़तल थियूं आहिनि। हाकिम अलीमहर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि। नासरी थानी जद में मुबीना कारी जे इल्जाम हेठ ॿ औरतूं क़तल थियूं आहिनि। हाकिम अलीमहर माई मुरीदा ऐं वाहिदा खे क़तल कयो। संदन लाश सकरंड अस्पताल मुंतकिल कया पिया वञनि।